अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे एडवांस ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। अच्छा, हिन वीडियो में असीं तव्हांखे जेको छा जे बारे में ॿुधाईंदा, फाइंड एंड रिप्लेस जे बारे में ॿुधाईंदा। यानी कि को ख़ासि जेको आहे वर्ड या वैल्यू उनखे फाइंड करे पोइ उनखे वरी असांजी जेका असांजी जेको ॿुधायल जेका वैल्यू आहे उन बेस ते असीं उनखे रिप्लेस कंदासीं, उनखे उन जॻह ते तब्दील करे छॾींदासीं। हाणे सपोज़ हीअ ॾिसो, तव्हांजे साम्हूं जेका शीट खुलियल आहे उनमें नेम में ॾिसो मुंहिंजे जेके शॉर्ट फॉर्म में 2 या 3 जेके आहिनि से माना अखर ॾेई छॾिया अथऊं। हाणे ABJ AB और XYZ इन्हनि खे असीं जेको सो रिप्लेस कंदासीं जेको आहे नालनि में फुल नेम में। हाणे छो त फुल नालो लिखूं उन में जेको सो में बि टाइम वग़ैरह लॻे थो, उन करे असांखे सिंपल जेको सो शॉर्ट फॉर्म में ॾिनो आहे। उनखे अलावा हीअ ॾिसो वैल्यूज़ में हाणे हीअ डेट आहे, डेट फॉर्मेट में बट छा कॉमा बेस ते चेंज थियल आहे, यानी कि सेपरेशन है कॉमा में। असीं कॉमा सेपरेशन के हटाए करे असीं इनके डैश जी जेको असां विच में ॾींदासीं। उनके अलावा ही ॾिसो वैल्यूज़ में जेका आहिनि हिकिड़नि में 0 1 आहे, जस्ट 0 1 आहे। ॿियो जेको सो आहे डॉट जेको आहे, हाणे डॉट खे बि असीं जेको वैल्यू में चेंज कंदासीं, 0 1 खे वैल्यू में चेंज कंदासीं। फाइंड जे लाइ अचोसि, हिते ॾिसोसि हीअ ऑप्शन फाइंड एंड सिलेक्ट, क्लिक करोसि, फाइंड ते क्लिक करोसि। छा फाइंड करे फर्स्ट ऑफ ऑल हिन फाइंड वॉट में असीं चऊं थासीं ABJ के फाइंड करेसि, रिप्लेस असां करेसि। अच्छा, रिप्लेस करेसि ABDULJABBR अब्दुल जब्बार में रिप्लेस करेसि। फाइंड ऑल आहे सिंगल हिकिड़ो ई आहे, उन करे इनखे रिप्लेस कयोसीं त पोइ रिप्लेस थी वियो। रिसोर्स मथां खे डबल क्लिक कंदासीं, हीअ ॾिसो अब्दुल जब्बार रिप्लेस थी वियो। हाणे हीअ जेके ॿिया बि आहिनि इनखे सिर्फ़ु रिप्लेस कयूंसि था, लेकिन असीं चाहियूंसि था त ही कुछ रिपीट थी वञे हलो। ठीक है दोस्तों, ॾिसो सिलेक्ट करे ॾिसो रिपीट जो पिकिंग कयोसीं, हिनखे सिलेक्ट करे हेठां हिनखे डुप्लीकेट ऑटो जेको फिल खे असां कयोसीं त पोइ ही पाण ई जेको सभु माना हिनखे ऑटो फिल करे छॾियोसि। अच्छा, हिनखे ऑटो फिल करायोसि असीं 2020। ओके, नो प्रॉब्लम, लीव इट। असां जस्ट सिंपल आहे, उन करे भले साल जेको आहे सो एडवांस थी वञे, नो प्रॉब्लम आहे। 0101-01 हिनखे, बल्कि हिनखे ॿिन्ही खे सिलेक्ट करे असीं करायूंसि था, ऑटो फिल करियूंसि था। हिनखे 1.2 खे हटायोसि, बिकॉज पॉइंट असांखे न खपे हिते। ओके, हाणे फाइंड में कंदासीं। फाइंड असीं कीबोर्ड मां वञी सघूं था, जस्ट कंट्रोल दबायोसि ऐं F दबायो, अची वियासीं फाइंड में। हाणे फाइंड में असांखे जेको हिन में फाइंड वॉट में असीं हिन वारे ॾींदासीं ABR, ॾिसो सी बीठो ABR। ऐं रिप्लेस में अब्दुल रज़ाक करे था छॾियूंसि, अब्दुल RAZA, ही ॾिसो अब्दुल रज़ाक। फिर फाइंड ऑल में छा फाइंड कयो अथसि, ही ॾिसोसि घणा आहिनि। हिन में फाइंड में 4 जॻह अहिड़ियूं आहिनि, असीं रिप्लेस ऑल था करे छॾियूं, रिप्लेस ऑल थी अचे थो। ऑल डन, वी मेड 4 रिप्लेसिस, 4 रिप्लेस कर। हाणे असीं कयूं था ABK, अब्दुल कादिर। असीं फाइंड ऑल में कंदासीं, इन जा 4 आहिनि, रिप्लेस ऑल 4 रिप्लेस थी विया। DRN हाणे कंदासीं DRN खे फाइंड करे, ही बीठो आहे DRN दोस्तों। DRN खे फाइंड करे चेंज करे डॉक्टर नौमान सिद्दीकी, फाइंड ऑल, रिप्लेस ऑल। ठीक, अच्छा, फाइंड ऑल न कंदासीं तॾहिं बि रिप्लेस थी वेंदो, नो प्रॉब्लम, बट जस्ट चेकिंग जे लाइ ॾिसंदा त फाइंड ऑल D और SB डॉक्टर सोहेल भट्टी, त असीं रिप्लेस ऑल कीअं कंदा, हिन वारे फाइंड ऑल कोन था करियूं, रिप्लेस ऑल। ऐं फाइनली ही जेके सभु रिप्लेस थी विया। अच्छा, हाणे जेको असीं हिन वैल्यूज़ में ॾिसूंसि था। ठीकु आहे, वैल्यूज़ में ॾिसोसि डॉट जेका उनखे असीं चेंज था करूंसि, कंट्रोल F दबाए फाइंड में वञोसि ऐं फाइंड करोसि डॉट, फाइंड ऑल ते क्लिक करोसि। घणा डॉट्स आहिनि, ही ॾिसो, ही डॉट्स असांखे शो कराए पियो, ही आहे। असीं जिते वञूं पिया क्लिक कंदा तव्हां ॿुधाईंदा। डॉट खे रिप्लेस करे कहिड़ी वैल्यूज़ में, डॉट खे रिप्लेस करे 5000 में, 5000 सॉरी, आई थिंक हाउ मच, 10000 में। ओके, रिप्लेस ऑल, सब 1.5 सेकंड रिप्लेस थी विया।
डॉट जेके भी रिप्लेस थियल हाणे ज़ीरो खे रिप्लेस करे हाणे हिन ज़ीरो खे जेकॾहिं असीं रिप्लेस कराईंदासीं न ॾिसो पहिरीं ज़ीरो खे फाइंड हाल था करियूं त ॾिसो ज़ीरो खे किथे किथे फाइंड कयो अथसि हाणे ज़ीरो जस्ट जेका हिकिड़े सेल सॼे में ज़ीरो आहे उनखे फाइंड कयो अथसि प्लस जंहिंमें 10,000 आहिनि उन हर ज़ीरो खे उनखे जेको कयो हाणे रिप्लेस कंदासीं न त सॼो फुल रिप्लेस करे छॾींदा हलो त हिन टू कंदासीं न असीं जेकॾहिं रिप्लेस कंदासीं ॾिसो रिप्लेस ऑल था करूं ॾिसो सभु चेंज थी विया जेको असीं चाहियूं था ईअं न थिए ठीकु आहे हाणे असांखे इनखे छा करिणो पवंदो कंट्रोल F असीं हाणे पंहिंजो मतिलबु जेको बि आहे मक़सद में कीअं करूं हाणे ॾिसो न ज़ीरो में असीं ज़ीरो आहे ज़ीरो खे फाइंड कंदासीं फाइंड ऑल में क्लिक कंदासीं ॾिसो सेम रिज़ल्ट आहे ज़ीरो फाइंड करे पियो पर असीं इनखे हाणे बाउंड कंदासीं त जेको फाइंड कर न छा में फाइंड कर हाणे असीं जेको ज़ीरो खे इनखे बाउंड छा में कंदासीं त जे मैच करे फाइंड कहिड़ी शइ फाइंड कर जेका इंटायर सेल जे कॉन्टेंट ते मैच करे मीन्स हाणे जेको हीअ सेल आहे हिन सेल जो सॼो टोटल कॉन्टेक्ट में जेको मैच करे न उनखे खणा हाणे ॾिसो न हीअ त ज़ीरो सेल में हाणे सेल जेको इंटायर कॉन्टेक्ट आहे न माना सॼो कॉन्टेक्ट उन में त मैच कोन थो करे बिकॉज़ हिन में 1 बि आहे हिन ज़ीरो खां पोइ 1 बि आहे यानी कि सिंगल ज़ीरो मैच करे सॼे कॉन्टेंट ते कंट्रोल F कयूं था ॾिसो हाणे ज़ीरो आहे न ज़ीरो इंटायर कॉन्टेंट ते मैच कंदो सिंगल जेका ज़ीरो जिते बि आहे उनखे फाइंड करे हाणे ॾिसो फाइंड ऑल ते क्लिक कंदासीं सिर्फ़ु ज़ीरो हूंदा उहो ई फाइंड करे पियो ॿियनि खे कोन पियो फाइंड इनखे रिप्लेस करें छा सां असीं रिप्लेस करूं था असीं चवनि था 5,000 सां न बल्कि 4 ओके हाणे रिप्लेस सॉल्व कयूं था रिप्लेस थी वियो उनखे अलावा हाणे 1 आहे हाणे 1 खे रिप्लेस कयूं था 1 बि असीं चऊं था त ॾिसो हीअ जेके इंटायर खे न क्लिक कंदासीं त पोइ हीअ 10,000 वारे 1 खे उनखे बि हीअ फाइंड कंदो उन करे सभु ॾिसो निकिरे त मां तव्हांखे वरी चेक कराए वठां ॾिसो फाइंड ऑल में ॾिसो हीअ 1 बि आहे हीअ 1 ऑल ओवर 1 जिथे बि आहे पर असीं इंटायर कॉन्टेक्ट में जेको आहे उनखे फाइंड कर इन 1 खे असीं रिप्लेस करणु चाहियूं था जस्ट 1,000 में ओके रिप्लेस ऑल हाणे छा रिप्लेस करणु चाहियूं था ट्रू खे असीं रिप्लेस करूं था ट्रू खे 2,000 में रिप्लेस करूं था अच्छा फाइंड ऑल ओके आई नीड टू नो प्रॉब्लम उनखां पोइ असीं जेको 5 खे रिप्लेस करूं था 5,000 में रिप्लेस ऑल 5,000 रिप्लेस थी वियल आहे ठीकु आहे त हाणे असांजो वारो अचे थो हिन जेको आहे निशाननि खे रिप्लेस करूं था असीं डैश में ठीकु आहे कंट्रोल डैश अच्छा ॾिसजो दोस्तो हीअ छा आहे त हिकिड़े डेट फॉर्मेट में आहे न की जीअं असीं डैश में कंदासीं रिप्लेस कंदासीं त हीअ फॉर्मेट चेंज थींदो डैश में डेट फॉर्मेट में चेंज थींदो असांखे डेट शो कराईंदो त इन करे हाणे असीं हिनखे रिप्लेस कंदासीं ॾिसजो फाइंड छा करे पहिरीं ॻाल्हि असांखे फाइंड कराइणी आहे सिर्फ़ु फाइंड ते असीं हलूं था फाइंड असांखे करिणो आहे कामा फाइंड करणी आहे हाणे हींअर फाइंड कंदासीं कुझु बि फाइंड न कंदो छो कंहिं बि सॼे सेल में हिकिड़ी कामा लिखियलु कोन्हे उनखे छा फाइंड करे असीं चवंदासीं न मैच इंटायर सेल कॉन्टेंट न बल्कि फाइंड कर बसि जिथे बि कॉमा हुजे उनखे फाइंड कर ॾिसो कॉमा जिते बि हुजे उनखे फाइंड करे ॾिनो हाणे असीं कॉमा खे छा में रिप्लेस करणु चाहियूं था डैश में माइनस निशानी में रिप्लेस ऑल थींदे ई ॾिसो हुन फॉर्मेट चेंज थी वियो नाउ फॉर्मेट बिकम डेट फॉर्मेट ठीकु आहे पहिरीं छा हो जनरल फॉर्मेट में असीं कंट्रोल Z था करूं ॾिसो पहिरीं छा में जनरल फॉर्मेट हीअ कंट्रोल Z आहे हितां ॾिसो अंडू जेको थींदो आहे हाणे असां जेके ॾिसो जनरल फॉर्मेट में जेकॾहिं असीं वरी जेकॾहिं रेडो करूं था वापसी साॻी जेको असां जेको चेंज कई रेलियो उन ते अचूं था त पोइ ॾिसो सॼो कहिड़े फॉर्मेट में अची वियो डेट फॉर्मेट चेंज थी वियो त दोस्तो फाइंड ऐं रिप्लेस जी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी अच्छा हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका तव्हांखे सम्झाइणी हुई त असीं फॉर्मेट खे कंहिं बि फॉर्मेट खे न असीं फाइंड करे उनखे बाद में उन फाइंड कयल जेका वैल्यू खे असीं चेंज बि करे सघूं था फॉर्मेट बि करे सघूं था यानी फाइंड असांखे हाणे असांखे हीअ ऑप्शन बि ॾिए थो ॾिसो असीं चऊं था हिन खे फाइंड करे 1000 खे फाइंड करण खां पोइ रिप्लेस करे वैल्यू में न पर फॉर्मेट उनखे फॉर्मेट करे छॾियसि ठीकु आहे त असीं फॉर्मेट खे हिकिड़ो सेट कंदासीं फॉर्मेट खे वञोसि फॉर्मेट ते क्लिक करियोसि छा सेट करेसि इनजो फिल सेट करेसि हीअ इनजो फॉन्ट सेट करेसि वाइट ओके हाणे रिप्लेस जेकॾहिं ऑल कंदासीं अच्छा ॾिसो वरी बि असांखे साॻी जेका मिस्टेक कहिड़ी त हिन 1000 जेको आहे न इहो 1000 में यानी कि हिन फाइंड कयो त 0010 सभिनी टोटल 10,000 में बि इहे त माना अचनि चाहिनि 01 खां पोइ 30 अचनि था असांखे मैच इंटायर सेल कॉन्टेंट करिणो हो ठीकु आहे हुन करे असीं कंट्रोल Z कंदासीं वरी
F ते वेंदासीं ऐं हाणे हिन दफ़े असीं मैच कंटेंट कंदासीं। रिप्लेस फॉर्मेट ऑलरेडी असांजो ॾिसो हीअ सेट थो पियो प्रीव्यू में असांखे ॿुधाए पियो। हाणे रिप्लेस जॾहिं ऑल कंदासीं तॾहिं असांखे हीअ करे ॾिनो। दोस्तों हिकिड़ो क्वेश्चन तव्हांजो ज़ाहिर थींदो हो कि हीअ जेकॾहिं फाइंड में असां जेको फॉर्मेट असां चेंज करे सघूं था पोइ असांखे कंडीशनल फॉर्मेट जी कहिड़ी ज़रूरत आहे। कंडीशनल फॉर्मेट हीअ ॾिसो हीअ फाइंड जेको करे थो त एग्ज़ैक्ट जेका वैल्यू आहे उनखे फाइंड करे उनखे फॉर्मेट कंदो। जॾहिं त कंडीशनल फॉर्मेट में यानी वैल्यू जेका आहे उहा वॾी हुजे या नंढी हुजे या विच में वैल्यू में हुजे त हिकिड़ो कंडीशनल फॉर्मेटिंग जो मतिलबु इहो आहे त असीं कंहिं शर्त जी बुनियाद ते असीं उनखे फॉर्मेट करे सघूं था। जॾहिं त हिन में फॉर्मेट असीं फॉर्मेट को बि करे सघूं था बट एग्ज़ैक्ट जेका वैल्यू आहे उनमें असीं फाइंड करे उनखे रिप्लेस करे सघूं था। दोस्तों फाइंड ऐं रिप्लेस में जेके इहे ई ॻाल्हियूं हुयूं जेके तव्हांखे ॿुधाइणियूं हुयूं। उमेद त तव्हांजे कमु ईंदियूं। वधीक दोस्तों जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त पोइ तव्हां हेठि कमेंट्स कजोसि।